अल्लाह ताला हिन आयात मुबारक जे अंदर इरशाद बयान फरमायो आहे आखिरत जो घर दुनिया जे घर खां बेहतर आहे। वल आखिरत खैरुन व अबका वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। इन आयात मुबारक में जो इहो मालूम थिए तो आखिरत वालो घर दुनिया जे घर खां हज़ार दफ़ा अफज़ल। पर इहो आखिरत वालो घर अल्लाह जे नेमतुनि वारी जाइ जन्नत जॾहिं मिलंदी जॾहिं दुनिया जे घर जे अंदर तव्हां फसाद न मचाईंदो। दुनिया जो घर आहे ही, इन में तकब्बुर बि न कबो, वॾाई बि न कबी, आजिज़ीअ सां ज़िंदगी गुज़ारबी। जॾहिं आजिज़ीअ सां ज़िंदगी गुज़ारबी अहिड़नि ॿारनि खे चइबो आहे इबादुर रहमान। वइबादुर रहमान अल्लज़ीना यमशूना अलल अर्ज़ि हौनन वइज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा वल्लज़ीना यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमायो रहमान जा बाना उहे आहिनि जॾहिं राति जो उथंदा आहिनि त पंहिंजे रब खे सजदो बि कनि, रुकू बि कनि ऐं अल्लाह जे आॾो आजिज़ी कनि ऐं ज़मीन ते हलनि त नरमीअ सां ऐं आहिस्ते सां। पोइ अल्लाह ताला फरमाए अहिड़नि नेकोकार ॿारनि खे हिकिड़े अमल जे करे मां 10 सवाब ॾींदुसि। मन जाअ बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा। नेकी हिकिड़ी करे अजर ऐं सवाब 10। इहो अल्लाह जो एहसान आहे। छो त अल्लाह ताला ॿिनि शयुनि जो हुकुम फरमायो आहे, हिकु आहे अदल, ॿियो आहे एहसान। इन अल्लाह यामुरु बिल अदल वल एहसान। अदल ऐं एहसान में फ़र्क़ु आहे। अदल चइबो आहे इंसाफ़। इंसाफ़ छा में आहे? नेकी बि हिकिड़ी करे बानो, सवाब बि हिकिड़ो मिले। उन खां बाद में आहे एहसान। एहसान जो दर्जो इंसाफ़ खां मथे आहे। तव्हां नेकी हिकिड़ी कयो, अल्लाह तव्हांखे अजर ऐं सवाब 10 ॾे। इहो आहे एहसान। पोइ अल्लाह ताला फरमाए दुनिया जो घर खां आख़िरत वारो घर हमेशह हमेशह लाइ बहितर आहे। इहो उन्हनि खे मिलंदो जेको नेक अमल कनि, पंहिंजे रब खे राज़ी कनि। जॾहिं रब खे राज़ी कंदा अल्लाह हमेशह नेमतुनि वारो घर आख़िरत में जन्नत उनखे अता फरमाईंदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तिल्क दारुल आखिरत। इहो घर आखिरत वारो नजअलुहा लिल्लज़ीन। कंदासीं असां उनखे उन्हनि माण्हुनि जे लाइ ला युरीदून उलूवन, नथा इरादो कनि तकब्बुर करणु ज़मीन में, वला फ़सादन ऐं न की फ़साद करनि। वल आक़िबतुल मुत्तक़ीन। असुल में ॼण आहे ख़ैरुल आक़िबतुल मुत्तक़ीन। भली पछाड़ी आहे परहेज़गारनि जे लाइ। परहेज़गारनि जे लाइ आख़िरत भली आहे। मन जाअ बिल हसनत। उहो शइ जो आंदई का भलाई फलहु खैरुम मिनहा। उन्हीअ जे लाइ आहे ज़ोर बहितर उन्हनि खां। वमन जाअ बिसय्यत। जंहिं शख़्स आंदी का बुराई फला युज्ज़ल लज़ीन। पोइ न बदिलो ॾिनो वेंदो उन्हनि माण्हुनि खे जिन ईमान जिन अमल सालिह कयो, को पुछड़ो बदिलो इल्ला मा कानू यामलून, मगर उहो जो अमल कंदा हुया। इन्नल्लज़ी फ़रज़ अलैकल क़ुरआन। इन आयात मुबारक जे शान नुज़ूल ही आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के शरीफ़ में काफ़ी ज़मानो रहिया। पोइ अल्लाह जो हुकुम थियो त हाणे मक्को शरीफ़ छॾे करे तव्हां मदीने रवाना थियो। पर हुज़ूर जिन जी 40 साल ज़िंदगी 50 साल ज़िंदगी मक्के में गुज़री। नंढपिण ऐं जवानी हुज़ूर जिन जी मक्के शरीफ़ में गुज़री।
जॾहिं अल्लाह जो हुकुम थियो तव्हां मक्कतुल मुकर्रमा खे छॾियो, साईं जन जॾहिं ॿाहिरि निकिता त साईं जन जे अखियुनि मुबारकनि वञूं ॻोढ़ा वही हलियो। बार बार हुज़ूर जन अॻिते वञी वरी काबतुल्लाह जे तरफ़ नज़र कनि, अॻिते वञी वरी काबतुल्लाह जे तरफ़ नज़र कनि, अॻिते वञी करे वरी काबतुल्लाह जे तरफ़ नज़र कनि। पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुआ घुरंदे फरमायो, ए मुंहिंजा परवरदिगार, हाणे मां मके खां हिजरत करे मदीने शरीफ़ वञा थो, पर या अल्लाह मूंखे काबतुल्लाह जे तरफ़ वरी मोटाए ॾिए। बार बार काबतुल्लाह जी ज़ियारत थी। पोइ हुज़ूर जन जॾहिं जुहफ़े में पहुता, मके शरीफ़ खां ॿाहिरि आहे जुहफ़ो, जुहफ़े जे इलाइक़े में पहुता, अल्लाह ताला हिन आयात मुबारक खे नाज़िल फरमायो, ए मुंहिंजा परवरदिगार, अल्लाह ताला नाज़िल फरमायो आयत खे, ए मुंहिंजा मुहम्मद मुस्तफ़ा, असां तव्हांखे मके जे तरफ़ वरी मोटाईंदासीं। पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सन 8 हिजरी 17 रमज़ान मुबारक ते मक्को मुकर्रमा फतह थियो। जॾहिं सन 6 हिजरी ते सुलह हुदैबिया थियो, अल्लाह आयत नाज़िल फरमाई, इन्ना फतहना लक फतहम मुबीना लियग़फिर लक अल्लाहु मा तक़द्दम मिन ज़ंबिक व मा तअख़्खर व युतिम्मु निअमतहु अलैक व यहदियक सिरातम मुस्तक़ीमा। अल्लाह ताला सुलह हुदैबिया खे फतह मुबीन फरमायो। वो सन 8 हिजरी में मक्को फतह थियो। हुज़ूर जन 10,000 सहाबा इकराम जो लश्कर वठी करे मक्के शरीफ़ में आया। हुज़ूर जन ऐलान फरमायो, हुज़ूर जन ऐलान फरमायो, जेको काबतुल्लाह जे अंदरि दाख़िल थियो उन खे अमुन आहे, जंहिं हथियार फिटा कया उन खे अमुन आहे। हुज़ूर जन फरमायो, जंहिं इस्लाम क़बूल कयो उन खे अमुन आहे। हुज़ूर जन फरमायो, जेको अबू सुफियान जे घर में दाख़िल थियो उन खे बि अमुन आहे। अबू सुफियान सरदार हुयो, ॼण के हुज़ूर जन उनखे लॾाइण आया ऐं हुज़ूर जन जो सहुरो हुयो। अल्लाह ताला पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वरी काबतुल्लाह जी तरफ़ मोटायो, मके मुकर्रमा जी तरफ़ मोटायो। अल्लाह ताला पैगंबर जे हथां मके खे फतह फरमायो। पोइ हुज़ूर जन 360 जेके बुत पिया हुआ, साईं जन लठ मुबारक खणी करे बुतनि खे भञींदा विया। फरमायूं, जा अल हक़ वज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा, जा अल हक़ वज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा। अॼु हक़ अची वियो, बातिल पुरज़ा पुरज़ा थी वियो। पोइ हुज़ूर जन फरमायो, अॼु खां बाद में काबतुल्लाह में क़यामत ताईं वरी बुत परस्ती न ईंदी, जो काबे में बुत रखिया वञनि क़यामत ताईं न ईंदी। हुज़ूर जन 360 बुत भञी करे काबे खे मके खे बुतनि खां पाक फरमायूं। फरमायूं वरी क़यामत ताईं मके में बुत परस्ती न ईंदी। अल्लाह ताला हिन आयात खे नाज़िल फरमायो, इन्नल्लज़ी फ़रज़ अलैकल क़ुरआन, बेशक उहा ज़ात जंहिं नाज़िल कयो तो ते क़ुरआन खे। इन्नल्लज़ी फ़रज़, बेशक उहा ज़ात जंहिं नाज़िल कई तो ते क़ुरआन खे, लरादुक, अलबत्ता मोटाईंदड़ आहे तोखे, इला मआद, पंहिंजे असुल जॻह जे तरफ़। पैगंबर तूं मके में पैदा थिए, नंढपण ऐं जवानी मके में गुज़री। सही बुखारी शरीफ़ में रिवायत आहे, ही आयात इन जे लाइ नाज़िल थी, अल्लाह ताला वरी फातिहाना अंदाज़ में, इज़त वारे अंदाज़ में 10,000 सहाबा इकराम जे इस्तिक़बाल में हुज़ूर जन मके शरीफ़ में दाख़िल थिया। इन्नल्लज़ी फ़रज़, बेशक उहा ज़ात जंहिं नाज़िल कई तो ते क़ुरआन, लरादुक, अलबत्ता मोटाईंदड़ आहे तोखे, इला मआद, पंहिंजे असुल जाइ जे तरफ़। कुल, पैगंबर अवां फरमायो, रब्बी आलम, मुंहिंजो रब ख़ूब ॼाणे थो उन शख़्स खे जेको आयो आहे हिदायत सां, वमन, ऐं उनखे जेको इहो पधरी गुमराही में आहे। पोइ अल्लाह ताला इमामुल अंबिया खे हुकुम फरमायो, हाणे इस्लाम ग़ालिब थी वियो आहे। अल इस्लाम यालू वला युअला अलैहि। हुज़ूर जन फरमायो, इस्लाम बुलंद आहे, हाणे मग़लूब न थींदो। अल्लाह पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम फरमायो, मां अल्लाह तुंहिंजे मथां किताब खे नाज़िल फरमायो, मां अल्लाह तोखे रहमतुल लिल आलमीन करे बनायो। हाणे काफ़िरनि जी मदद न कजांइ। हाणे इन वक़्त में जॾहिं मूं अल्लाह जो फ़ैसिलो अची वियो आहे जिहाद जो, काफ़िरनि सां मुक़ाबिलो कजे।
हुज़ूर जन पंहिंजे ज़िंदगीअ में 29 जंगियूं काफ़िरनि सां लड़ी। पोइ जंग जा आहिनि 2 क़िस्म, हिकु आहे ग़ज़वा, ॿियो आहे सरिया। हिकु आहे ग़ज़वा, ॿियो आहे सरिया। ग़ज़वा उन जंग खे चइबो आहे जंहिंमें हुज़ूर जन पाण शामिल थिया, ऐं सरिया उन जंग खे चइबो आहे जंहिंमें हुज़ूर जन पाण शामिल न थिया, पर कंहिं सहाबी खे अमीर करे मुक़ररु कयूं, पर हुकुम पैगम्बर जो इन जंग खे सरिया करे चइबो। अल्लाह ताला फरमाए मा कुंत तरजू, न पियो उमेद करीं तूं, हीअ त इल्क़ा कयो वेंदो तुंहिंजे तरफ़ को किताब, इल्ला रहमत मिर रब्बिक, मगर रहमत तुंहिंजे रब जे तरफ़ खां, फला तकूनन ज़हीरन लिल काफ़िरीन, पोइ न थी पओ तूं हरगिज़ मददगार काफ़िरनि जे लाइ। वला यसुद्दनक अन आयातिल्लाहि, ऐं न रोकिन तोखे इहे काफ़िर अल्लाह जे आयतुनि खां। पैगम्बर हाणे वाइज़ नसीहत तमामु घणो कर। झर जंग में इलाइक़े जे अंदरि जहिड़ियूं बि आबादियूं ॾिसी मूं अल्लाह जे दीन खे पूरी दुनिया ताईं पहुचा। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमायो फस्दा बिमा तुअमर वआरिद अन मुशरिकीन, पैगम्बर जेकर अव्हांखे पैगाम पहुचाईंदे पहुचाईंदे मथे में सूर पइजी वञे, भली मथे में सूर पवे, पर दीन इस्लाम पहुचाए। फस्दा बिमा तुअमर वआरिद अन मुशरिकीन, भली मथे में सूर पइजी वञे त भली पइजी वञे, पर दीन इस्लाम पैगाम दुनियादारनि ताईं पहुचा। अल्लाह ताला फरमाए वला यसुद्दनक, हरगिज़ न रोकिन तोखे अल्लाह जे आयतुनि खां, बाद इज़, तंहिं खां पोइ जो नाज़िल कयो तुंहिंजे तरफ़, वदउ इला रब्बिक, सॾ तूं पंहिंजे रब जे तरफ़, वला तकूनन मिनल मुशरिकीन, ऐं न थी पओ तूं मुशरिकनि खां। वला तदउ मा अल्लाह, न सॾ तूं अल्लाह सां गॾु ॿिए कंहिं महबूद खे, ला इलाहा इल्ला हू, नाहे कोई महबूद मगर अकेलो अल्लाह। अल्लाह अकेलो वहदहु ला शरीक लहू आहे, पंहिंजे ज़ात में बि अकेलो, वहदहु ला शरीक लहू, पंहिंजे सिफ़ात में बि अकेलो, वहदहु ला शरीक लहू। अल्लाह जी ज़ात सां गॾु ॿिए कंहिंखे न पुकार, अल्लाह अकेलो आहे। झर जंग में हुजी तॾहिं बि सजदो अल्लाह जे ज़ात जे लाइ, रुकू अल्लाह जे ज़ात जे लाइ, पेशानी झुक बि तॾहिं बि अल्लाह जे ज़ात जे लाइ। वला तदउ मा अल्लाह, न सॾ तूं अल्लाह सां गॾु ॿिए कंहिं महबूद खे, ला इलाहा इल्ला हू, नाहे कोई महबूद मगर इहो, कुल्लु शैइन हालिकुन, हर शइ हलाक थींदड़ आहे, इल्ला वजह, मगर उन्हीअ जी ज़ात। हर शइ फना थी वेंदी, अल्लाह जी ज़ात बाक़ी। इहो आहे वजह, असुल चइबो आहे मुंहं खे। इहो आहे ज़िक्र जुज़ जो, इरादो कुल जो। छो त मुंहं सां इंसान जी सुञाणप आहे। जेकर इंसान जी मुंडी कटे छॾियो, अलाए केरु आहे। हिते ज़िक्र जुज़ जो, इरादो कुल जो आहे। इल्ला वजह मन पैगम्बर जी ज़ात। अल्लाह ॿी जाते फरमायो कुल्लु मन अलैहा फ़ान वयबका वजहु रब्बिक, हर शइ फना थी वेंदी, अल्लाह जी ज़ात बाक़ी हूंदी। हिते वजह मुंहिंजो मुरादो आहे अल्लाह जी ज़ात। कुल्लु शइ, हर शइ हलाक थींदड़ आहे, इल्ला वजह, मगर अल्लाह जी ज़ात। लहुल हुक्म, उन्हीअ जे लाइ हुकुम आहे। व इलैहि तुरजाऊन, ऐं अल्लाह जे तरफ़ मोटाया वेंदो। जॾहिं इहा आयत नाज़िल थी, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु अक्सर करे को मुक़ाम ते वेंदो, कब्रिस्तान में, या उहे जायूं जेके फिटल माण्हू इलाइक़े मां लॾे विया, या उहे जायूं जंहिंजे मथां अल्लाह जो अज़ाब। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमायो लहुल हुक्म व इलैहि तुरजाऊन, फरमाई काॾे विया उहे बादशाह, काॾे विया उहे सौदागर ऐं वापारी, काॾे विया तौरात ऐं ज़बूर जा आलिम, काॾे विया शहनशाहियत वारा। कुल्लु शैइन हालिकुन इल्ला वजह, हर शइ फना थी वेंदी, अल्लाह जी ज़ात बाक़ी हूंदी। लहुल हुक्म व इलैहि तुरजाऊन, हुकुम बि उन अल्लाह जे लाइ, सभु मोटंदासीं बि उन अल्लाह जे तरफ़। जॾहिं हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास अहिड़नि इलाइक़नि में वेंदो हो त पोइ हीअ आयत पढ़ंदो, हुकुम बि अल्लाह जी ज़ात जो, फ़ैसिलो बि अल्लाह जी ज़ात जो, मोटंदासीं बि अल्लाह जी ज़ात जी तरफ़। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।